नाज़रीन, सिंधी अदबी संगत पारां स्टील मिल्स जे बरतरफ़ कयल मुलाज़िमनि जे धरणे में शिरकत कई। उन मौक़े ते सिंधी अदबी संगत पारां मुलाज़िमनि सां एके जे इज़हार तौरु मुशाइरो मुनक़िद कयो वियो, जंहिं में शाइरनि ऐं अदीबनि वॾे अंग में शिरकत कई। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे मंज़ूर सोलंकी। पाकिस्तान स्टील मिल में जबरी तौर बरतरफ़ कयल पोरतन के 20 ॾियारा गुज़रिया। पाकिस्तान स्टील मिल के एहतजाजी धरणे में सिंधी अदबी संगत शाख गुलशन अदी तरफ़ां मुलाज़िमनि के धरणे में पहुची इज़हार यकजहती मुशाइरो तकरीब कोठाई वई, जंहिंमें सियासी समाजी अगवाननि, मज़ामती शाइर महर दबाई जीए, सिंध क़ौमी मुआज़ जो इलाही बख्श बुबक, रियाज़ खमटियो ऐं स्टील मिल मुलाज़िमनि वॾी तादाद में शिरकत कई। इन मौक़े ते सियासी समाजी अगवाननि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु मुज़ाहिरो भी चऊं था ऐं एहतजाज भी चऊं था ऐं हिन खे एहतजाजी मुशाहिरो भी आहे। ये टई शयूं आहिनि। ऐं ॿी जेकी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त 21 ॾींहं थी विया आहिनि हिते मज़दूरनि खे, जेके पंहिंजे ॿारनि बचनि समेत हिते धरणे ते वेठा आहिनि सख़्त सर्दीअ में। सिंधी जिन शाइरनि खे दबाइया, असगर बागिया, ॿियनि दोस्तनि खे मां सलाम थो पेश कयां, जेके माना सिंध जे हर ॾुख सुख में हर हंधि पहुचंदा आहिनि ऐं हज़ारनि मेलनि जो सफ़र, 100 मेलनि जो सफ़र करे हिन सिंधी दिलि कराची में ईंदा आहिनि ऐं पंहिंजे माण्हुनि जी मालिकी कंदा आहिनि। ही 28-30 ज़मीन रखंदड़ अरबन खरबन जी ज़मीन जेका स्टील मिल जे नाले में आहे, इहा इनखे हथियाइण, इनखे फॿाइण जी हिकिड़ी ज़बरदस्त मंज़ूम साज़िश ते कमु थी रहियो आहे। सिंधी क़ौम भित सां लॻी आहे वञे। हिन धरती ते रहंदड़ मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हू जेके मिल में जिन खे कढियो वियो आहे, किकआउट कयो आहे, उहे तंग थी पिया आहिनि। थींदी त पोइ बरदक मतल हूंदा, इहे मज़दूर ऐं हारी भला केसी सुतल हूंदा। असां वटि कुझु बि कोन्हे को, असांजा हथ ख़ाली अथई। असां मिसकीन माण्हुनि जो न वारिस आहे न वाली अथई। असांजा कख साड़ींदे त बंगला कीअं बचियल हूंदा। ही जेके मज़दूर कढिया विया आहिनि, मुंहिंजे ख़्याल में त इंतिहा दर्जे जी घटिया हरकत आहे, छो जो ही सिंध जा वारिस आहिनि, सिंधी माण्हू आहिनि। असीं सम्झूं था त ही इदारो जेको मुल्क जी रीढ़ जी हॾी तौरु हिनखे असीं सम्झूं था त रीढ़ जी हॾी हुयो। हिन जे ॿारहं कई हुन जा पेनफ्लेक्स अञा बि लॻा पिया आहिनि त हीअ मुल्क जी रीढ़ की हॾी आहे। उन रीढ़ जी हॾी खे हिननि तहस नहस करे छॾियो, टोड़े छॾियो। हिन धरणे जो जेको मक़सदु आहे, असां गवर्नमेंट थी चए त असां गोल्डन हैंडशेक था ॾियूं, असां हेतिरा पैसा था ॾियूं, को 25 लख थो ॾिए, को 23 लख थो ॾिए। असां हिननि सभिनी खे रद्द था कयूं। असांजो हिकु ई मुतालबो आहे, पाकिस्तान स्टील मिल खे हलायो वञे ऐं जबरी बरतरफ़ कयल मुलाज़िमनि जा लेटर वापसि जेको आहे सो कैंसिल करे असांखे नौकरीअ ते बहाल कयो वञे। हिननि चयो त ही मुलाज़िम ऐं उन्हनि जा घर भाती लावारिस न आहिनि। अवां केरु थींदा आहियो नंढनि ॿारनि न्याणियुनि खे रोडनि ते वेहारण वारा। अवां सिंध जी गैस, बिजली, पाणी चोरी कई आहे, सिंध जे ज़मीनुनि ते कब्ज़ा करे रहिया आहियो। कैमरामैन अब्दुल लतीफ़ बुगियो सां गॾु मंज़ूर सोलंकी, आवाज़ टीवी गॾा।